बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। जरवार में 100 न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गबोल मूजिब जरवार लग हयात पिताफ़ी में शहीद निसार मीराणी जी वरसी जी मुनासिबत से मज़ार ते हाज़िरी भरे भेटा पेश कई वई। उन मौके ते जिस्कम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ मीर हसन लाशारी गुलाम मुस्तफ़ा असलम नायच चयो त उस्ताद निसार मीराणी सिंध सैयद जो सच्चो आशिक हो, जै सॼी उमिरि सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कई। हुननि चयो त निसार मीराणी क़ौमी तहरीक जो सरमायो हो, जंहिं पंहिंजे किरदार वसीले पाण मञायो। नाज़रीन, जरवार में ख़बर ॾींदा हलूं त जरवार लग हयात पिताफ़ी में जिस्कम ज़िले घोट की तरफ़ां उस्ताद निसार मीराणी जी वरसी मल्हाई वई। मीरपुर माथलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथलो जी अदालत कत्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी। मीरपुर माथलो जी अदालत आदलपुर में कत्ल कयल पुलिस एहलकार फरजान कलवाल जे कत्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि ज़हीर अहमद चाचड़ ऐं वकार चाचड़ खे मौत जी सज़ा ऐं 5 लाख रुपयनि जे ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। याद रहे त 2020 में आदलपुर थाने जे हद में पुलिस एहलकार खे कत्ल कयो वियो हो। नाज़रीन, मीरपुर माथलो मां खे ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथलो जी अदालत कत्ल जे ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी। खानपुर महर में 100 न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडानी मूजिब खानपुर महर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि गबोल मार्केट माही नरोबाग छतन महर में कणक जे वापारियुनि पारां दुकान ते हिन जदीद दौर में पुराणे दौर जा वट ऐं कांटा लॻल, जंहिंसां मिसकिन हारियुनि सां तौर में वॾी खोट कई पई वञे। हुननि कांटनि ते मण ते 1 किलो खां 2 किलो कट करे आवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। ज़िले इंतज़ामिया तोड़े आला अख्तियारियूं बि एक्शन में नथियूं अचनि, जॾहिं त हिन जदीद दौर में कंप्यूटराइज़ कांटा लॻल आहिनि, पर दुकानदारनि जे मनमानी क़ाइमु। आसपास जे माण्हुनि खां सरेआम लुटफुर जारी। नाज़रीन, खानपुर महर ऐं आसपास वारे इलाइक़नि कबूल मार्केट माही नरोबाग छतन महर में कणक जे वापारियुनि पारां दुकानदारनि ते हिन जदीद दौर में पुराणे दौर जा वट ऐं कांटा लॻल। डहरकी में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद इस्माइल कलोड़ो मूजिब डहरकी लेबर कॉलोनी जी रवासन रज़िया कोरी काफ़ी अरसो बीमार रहण बाद बेबसी जे बिस्तरे ते पयल। गरीब ऐं लाचार काफ़ी ख़तरनाक ऐं मूज़ी मर्ज़नि में मुब्तला। रज़िया जी धीउ जो चवणु हो त पंहिंजो घर जो सॼो सामान खपाए अमर जो इलाज करायो, पर अमर ठीक नाहे थी सघी। डॉक्टरनि पारां हुन जे इलाज लाइ 5 लाख रुपया ख़र्च ॿुधायो वियो आहे, जेको ख़र्च असीं भरे नथा सघूं। गुज़िरियल 6 महीननि खां वठी मुंहिंजी अमर बेयारो मददगार घर में बिस्तर ते पयल आहे। असांजी वस वारनि खे अपील आहे त असांजी मदद करे अमर जो इलाज करायो वञे। नाज़रीन, डहरकी लेबर कॉलोनी जी रवासन रज़िया कोरी काफ़ी अरसो बीमार रहण बावजूद बेबसी जे बिस्तरे ते पयल। मीरपुर माथलो में 100 न्यूज़ रिपोर्टर काज़ी अयाज़ कलवर मूजिब बेलो मीरपुर थाने जी हद गोठ चाकर खान कोलाची जे रवासिन जमियतुल उलमा इस्लाम जे अगवान मौलाना कमरदीन कोलाची, अकरम कोलाची, तारिक कोलाची जी अगवानी में SSP घोटकी जी ऑफिस आॾो एहतजाज कंदे उन्हनि चयो त कच्चे जे ॾोहारियुनि जे साथारियल सचल शर, अल्लाह बख्श शर, लतीफ़ शर, मेहर शर मरहूम वकील साईंदाद खान कोलाची जे पुट अकरम कोलाची जे खाते वारी 34 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुननि जो चवणु हो त अदालत ऐं गुलाम मुस्तफ़ा खान वटि फ़ैसिलो बि असांजे हक़ में थियो आहे, जंहिं फ़ैसिले में सरदार शहरियार खान शर ऐं पीर ऑफ भरचूंडी शरीफ़ मियाँ रफ़ीक अहमद पिणु मौजूदु हुआ। उन बावजूद शहर ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली करण बजाए पुलिस जी निगरानी में फ़सुल कटे खणी विया आहिनि, जेको ज़ुल्म आहे। उन्हनि मुतालबो कंदे घुर कई आहे त फौरी तौर ते ज़मीन ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। ॿी सूरत में कोलाची कबीले पारां पूरे पाकिस्तान में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। जरवार में 100 न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गबोल मूजिब जरवार वे जो गोठ साहिब खान लुंड में 2 ॾींहं अॻु घर में मुबना फाओ खाए ख़ुदकुशी कंदड़ गोढ़ारी औरत माई शरीफ़ा लुंड जो केस जरवार थाने ते सरकार पारां
ASI अमानुल्लाह कलवड़ जी फरियाद ते मक़तूल औरत जे मुड़िस शमन लुंड उन जे भाइरनि नादिर लुंड ज़ुल्फ़कार लुंड समेत 5 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो आहे। केस में ॼाणायो वियो आहे त ॼाणायल जवाबदार औरत खे घुटा ॾेई क़त्ल कयो वियो आहे। होॾां केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस जो ॻोठ लॻ साहिब लुंड ते चढ़ाई कई, पर केस में ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। केस में ॼाणायल मक़तूल औरत जो मुड़िस शमन लुंड ऐं चाचो अकबर लुंड राब्तो करण ते ॿुधायो त पुलिस बिना जवाब असां मथां केस दाख़िल कयो आहे। मक़तूल पाण फाहो खाई ख़ुदकुशी कई आहे, कंहिं बि हुन खे क़त्ल न कयो आहे।